ओम शांति। अॼु जा मावक आहिनि, इंतज़ार खां पहिरियों इंतज़ाम करो। 13/1/78 जा मावक आहिनि। अॼु बाप ॿारनि खे ॾिसी सदा हर्षित थींदा आहिनि। हर हिकु ॿार वर्तमान समय में विश्व जी सर्व आत्माउनि मां श्रेष्ठ। हर हिकु ॿार वर्तमान समय में विश्व जी सर्व आत्माउनि सां श्रेष्ठ आहे ऐं भविष्य में भी विश्व द्वारा पूजनीय हूंदा। अहिड़ा सर्वश्रेष्ठ गायन ऐं पूजन योगी तू आत्मा, ज्ञानी तू आत्मा, दिव्य गुणधारी, सदा विश्व जे सेवाधारी, बाप दादा जी सदा स्नेही और सहयोग में रहण वारा अहिड़े ॿारनि खे ॾिसी बाप खे केतिरी ख़ुशी थींदी आहे। कहिड़े ॿारनि खे ॾिसी ख़ुशी थींदी आहे? सर्वश्रेष्ठ गायन और पूजन योगी तू आत्मा। असां हाणे जेतिरो बाप खे ॼाणियो आहे, पहचानियो आहे, बाप जी श्रीमत ते हलंदा आहियूं, जेतिरो बि हलंदा आहियूं, जेतिरो बि फॉलो करे हलंदा आहियूं, उन हिसाब सां असांजो गायन और पूजन बि थींदो न। योगी तू आत्मा बि आहियूं, बाबा खे बि यादि कंदा आहियूं, ज्ञानी तू आत्मा बि आहियूं, दिव्य गुणधारी बि आहियूं, जेतिरा बि गुण धारण कया आहिनि, सदा विश्व जी सेवाधारी बि आहियूं। असां बाबा खे यादि कंदा आहियूं न, इहे बि विश्व में लाइट माइट फैलंदी आहे। बाप दादा जे सदा स्नेही ऐं सहयोग में रहण वारा अहिड़े ॿारनि खे ॾिसी बाप दादा ॾाढो ख़ुशि थींदा आहिनि न। सभु आहिनि त सही, लेकिन नंबरवार आहिनि। कोई जास्ती आहे, कोई लास्ट। बाबा चईंदा न, मूंखे लास्ट नंबर वारे ॿार जो बि रिगार्ड आहे कि उन कम से कम ख़ुदि खे आत्मा सम्झी करे मूंखे पंहिंजो पीउ त सम्झे ई न, मुंहिंजो बाबा त चई हुन आत्मा। नंबरवार हूंदे हुए बि लास्ट नंबर जो मणको बि विश्व जे अॻियां महान आहे। ईअं पंहिंजी महानता खे, पंहिंजी महिमा खे ॼाणंदे हुए हलंदा रहंदा आहियो, या हलंदे हलंदे पंहिंजे खे साधारण सम्झंदा आहियो? ॾिसो, ॿिया त बाबा जी भाषा ई न सम्झी सघनि, है न। चलो, असां अगरि बाबा जी ॻाल्हियुनि खे धारण नथा करे सघूं, लेकिन कम से कम बाबा जी भाषा त सम्झूं था न। कम से कम असांखे इहे त सम्झ में अचे थो न कि मां आत्मा आहियां, मुंहिंजो पीउ परमात्मा मूंखे ईअं चए थो कि ॿार हीअं करो, हीअं करो, हीअं करो। ॿिया त चईंदा अलाए छा था ॿुधाए न। कम से कम असां बाबा जी भाषा सम्झूं था, बाबा खे सम्झूं था, त हिन अनुसार बाबा चईंदा आहिनि त विश्व जी सभिनि आत्माउनि मां महान आत्मा आहे। साधारण न सम्झो। अलौकिक बाप द्वारा प्राप्त हुई अलौकिक जीवन, अलौकिक कर्म साधारण न आहे। लास्ट नंबर जे मणके खे बि अॼु अंत ताईं भगत आत्मा अखियुनि ते रखंदा आहिनि। श्री 33 करोड़ देवी देवताउनि जी खे त माण्हू यादि कंदा आहिनि। श्री लास्ट नंबर बि बाप दादा जे नैननि जा तारा आहिनि, नूरे रतन। ॾिसो, जीअं ई असां आत्मा बाबा खे बाबा चईंदा आहियूं न, त बाबा असां द्वारा, बाबा कॾहिं कॾहिं चईंदा आहिनि न कि कहिड़ो बि ॿार हुजे, लेकिन सम्झो असां बाबा खे पहचानियो आहे ऐं असां कंहिंखे बि चऊं था कि बाबा बाबा जो परिचय ॾियूं था, असांखे एॾो धारणा न आहे। सिर्फ़ु असां बाबा खे मञंदा आहियूं, स्नेह आहे, त बाबा असां द्वारा बि ॿियनि जी सेवा करे सघंदा आहिनि, है न। बाबा चईंदा आहिनि न, चाहे 3rd क्लास ॿार हुजे त बि अगरि साम्हूं कोई सुठी आत्मा अची वञे त बाबा हुन 3rd क्लास ॿार में बि द्वारा बि सेवा कराए सघंदा आहिनि। हाणे उहे बाबा कीअं कराईंदा आहिनि, उहो त बाबा ई ॼाणनि, लेकिन बाबा चवनि था कि लास्ट नंबर बि बाप दादा जे नैननि जा तारा आहिनि, नूरे रतन आहिनि। नूरे रतन अर्थात जीअं
अखियुनि में उहो तारे में उहो हुन सां ई ॾिसी सघंदा आहियूं न, ईअं बाबा असां द्वारा उन्हनि खे ॾिसी सघंदा आहिनि। अहिड़ा नूरे रतन खे अञा ताईं बि नैननि ते रखंदा आहिनि केरु भक्त। पंहिंजे श्रेष्ठ भाग्य खे ॼाणंदा हुए वर्णन कंदे हुए अनजान न ठहूं। इन करे न भले पंहिंजे लाइ न, लेकिन असांखे बाबा खे यादि करिणो खपे रोज़ु। बाबा जी ॻाल्हियुनि खे मञी करे पंहिंजे जीवन खे श्रेष्ठ ठाहियो। पंहिंजे लाइ न, कम से कम उन्हनि जे लाइ त ठाहियो जो तव्हांखे यादि करनि था, कहिड़े बि नाम रूप सां। जो आत्माऊं असांखे यादि करनि थियूं, असां आत्माउनि में त शक्ति न आहे, अञा भरिजे थी, लेकिन उहा असांखे एॾी श्रेष्ठ नज़र सां ॾिसनि थियूं। त असां बाबा खे यादि कंदासीं न, त असां द्वारा हुननि आत्माउनि खे प्राप्ति थींदी आहे। त बाबा चवनि था कि पंहिंजे श्रेष्ठ भाग्य खे ॼाणंदे हुए वर्णन कंदे हुए अनजान न ठहूं। हिकु बार बि मन सां सचे दिलि सां पंहिंजे खे बाप जो ॿारु निश्चय कयो, हुन हिकु सेकेंड जी महिमा ऐं प्राप्ति ॾाढी वॾी आहे। बाबा त चयो, माण्हू त चईंदा आहिनि असां एॾा घंटा बाबा खे यादि कयो। सोचो अगरि असां एॾा घंटा बाबा खे मन सां यादि करूं, है न, बाबा खे मन सां यादि करूं त असां अञा ते कर्मती थी वञूं। छो जी बाबा त चवनि था हिकु बार हिकु सेकेंड बि सचे दिलि सां पंहिंजे बाप जो ॿारु असां निश्चय कयो त हुन सेकेंड जी महिमा ऐं प्राप्ति ॾाढी वॾी आहे। त सॼे ॾींहं में सोचो 24 घंटा हूंदा आहिनि, त 24 सेकेंड बि अगरि असां दिलि सां बाबा खे यादि कयो त असांखे केतिरी प्राप्ति थी वेंदी, केतिरा पाप भस्म थी वेंदा, है न। दिलि सां निश्चय सां कि मां पंहिंजे पीउ खे यादि थी कयां। त बाबा चवनि था डायरेक्ट बाप जो ॿारु ठहिणु ॼाणंदा आहियो केतिरी वॾी लॉटरी आहे। डायरेक्ट सां बाप जा ॿार ठहिया आहिनि, ॼाणंदा आहियो केतिरी वॾी लॉटरी आहे। हिकु सेकेंड में नाम संस्कार शूद्र खां ब्राह्मण थी वेंदा आहिनि। असां हिकु सेकेंड बि अगरि बाबा जो ॿारु ख़ुदि खे सम्झूं, सॼे ॾींहं में बि सम्झूं, त हुन सेकेंड असां छा थी वेंदासीं, ब्राह्मण थी वेंदासीं, शूद्र खां ब्राह्मण न। इहे बाबा जेका ॿार यादि न करे सघंदा उन्हनि जे लाइ चवनि था बाबा, भई बाबा त चवनि था मूंखे सॼो ॾींहुं यादि करो, ॿार चवनि था भुलिजी वेंदा आहिनि, टाइम न आहे, त बाबा चवंदा आहिनि हिकु सेकेंड त यादि करो। हिकु सेकेंड बि यादि कंदा हो त ब्राह्मण खां शूद्र खां ब्राह्मण थी वेंदा। संसार ई बदिलजी वेंदो, संस्कार ई बदिली वेंदो, दृष्टि, वृत्ति, स्मृति सभु बदिलजी वेंदा। हिकु सेकेंड में खेल, हिकु सेकेंड जो खेल, अंत में ईअं ई थींदो। अंत में हिकु सेकेंड जो खेल हूंदो। हिकु सेकेंड में असांजो पेपर ईंदो। अगरि उन समय असांखे यादि रहंदो कि मां बाबा जो ॿारु आहियां, त बाबा जी श्रीमत, बाबा जी मत बि यादि रहंदी, उन अनुसार स्थिति बि हूंदी, त असां पास विद ऑनर्स थी वेंदासीं, बाबा सां गॾु हलंदासीं। न हिकु सेकेंड जो ई त खेल आहे। हिते बि ॾिसो आए दिन कोई बि पेपर ईंदो, अगरि असांखे उन सेकेंड यादि ईंदो मां बाबा जो ॿारु आहियां, मूंखे बाबा छा चए थी, त असां पास विद ऑनर्स थी वेंदासीं। अहिड़ो श्रेष्ठ सेकेंड भुलिजी वेंदा आहियो छा? दुनिया वारा अञा ताईं न भुलिजिया आहिनि। तव्हां आत्माऊं चकर लॻाईंदे बदिली बि विया, लेकिन दुनिया वारा न भुलिजिया आहिनि न। असां पूरे ॾिसो, असां केरु आहियूं असां भुलिजी वियासीं, लेकिन दुनिया वारा असांखे न भुलिजिया आहिनि अञा ताईं। असांजे श्री अंत घड़ी जॾहिं उन्हनि खे असांजो साक्षात्कार थींदो त हिकु सेकेंड जो ई थींदो आहे, है न।
अंत में थोड़ी ईअं जीअं असां जीअं हाणे बाबा खे यादि करूं था, बाबा जे संग उथूं वियूं था, ईअं अंत में थोड़ी असां द्वारा असांजो भक्त जो हूंदा, असां ईअं अनुभव कंदा, उहो त हिकु सेकेंड असांजो दर्शन कंदा, उहो संस्कार खणी वेंदा मथे। पोइ जॾहिं हेठि ईंदा त उन ई अनुसार पूरो पंहिंजो जीवन द्वापर कलयुग में उन अनुसार ई हलंदा, ऐं असां भुलिजी वेंदा आहियूं। अहिड़ो श्रेष्ठ सेकेंड भुलिजी वेंदा, दुनिया वारा अञा ताईं बि न भुलिजनि। तव्हां आत्मा ईअं छिक लॻाईंदे उहे बदिली वियो, लेकिन दुनिया वारा न भुलिजनि। हाणे तव्हां सभिनि जो भाग्य वर्णन कंदे उहे केतिरी ख़ुशी थींदी आहे, सम्झंदा आहिनि भॻवान ई मिलियो। हाणे तव्हां सभिनि जो भाग्य वर्णन कंदे हुए उन्हनि खे केॾी ख़ुशी थींदी आहे, उन्हनि खे लॻंदो आहे असांखे भॻवानु मिली वियो। लेकिन डायरेक्ट भॻवानु छा आहे, केरु आहे, उन सां प्राप्ति छा आहे, ऐं असांजो परमात्मा खां वठी करे उन्हनि खे ॾियूं था, असां केरु उहो केरु। जॾहिं दुनिया वारा न भुलिजनि त तव्हां स्वयं अनुभवी मूर्त त सर्व प्राप्ति करण वारी आत्मायूं आहियो न। जॾहिं दुनिया वारा न भुलिजनि असांखे त तव्हां स्वयं अनुभवी मूर्त त सर्व प्राप्ति करण वारी आत्मायूं आहियो न। त पोइ भुलिजी छो वेंदा आहियो? चलो पहिरियों असां भुलिजी वियासीं त ठीकु आहे, लेकिन हाणे त कम से कम बाबा असांखे प्राप्ति कराईंदा आहिनि, जो असां एॾो अमृत वेलो, नुमा शाम, मुरली क्लास कंदे हुए बि असां कई बार भुलिजी वेंदा आहियूं कि मां केरु आहियां, देहभान में अची वेंदा आहियूं। त इन करे बाबा असांखे चवनि था कि भुलिजणो न खपे, लेकिन भुलिजी वेंदा आहियो त छा युक्ति रचूं असां, न कहिड़ी वंडर जी ॻाल्हि आहे न। ख़ुदि जी पहचान असां ख़ुदि ई भुलिजी वेंदा आहियूं, जो नई पहचान मिली आहे असांखे। न कोई शादी करे वेंदो त बि फटाफट उन्हनि खे स्मृति घड़ी रहंदी आहे न कि मां केरु आहियां। हाणे उहो भुलिजी धीरे धीरे पंहिंजो पुराणोपन भुलिजंदा वेंदा आहिनि। हिते त असांखे केॾा साल थी विया, अगरि जंहिंखे ॾाढा साल थिया हुजनि त उन्हनि खे त केॾा साल थी विया त बि भुलिजंदा आहिनि। नए वर्ष में बाप दादा खे कहिड़ी नवीनता ॾेखारींदा? नए वर्ष में बाप दादा खे कहिड़ी नवीनता ॾेखारींदा? जो समय ॾिनल हुयो हुन प्रमाण जॾहिं संपूर्ण ई ॾेखारे में ॾे। बाबा चवनि था कि नए वर्ष में बाप दादा खे कहिड़ी नवीनता ॾेखारींदा? जो समय ॾिनल आहे हुन प्रमाण त सभु संपूर्ण ई ॾेखारे में ॾे। जॾहिं लक्ष्य 77 जो रखियो हुयो, 77 जी मुरली ॿुधी न, हाणे 78 जो शुरू कयो, लेकिन हुन समय सभिनि 77 जो लक्ष्य रखियो हुयो। जॾहिं लक्ष्य 77 जो रखियो त लक्षण प्रमाण सर्व ब्रह्मण आत्माउनि जो पंहिंजो पुरुषार्थ संपन्न थियणो खपे न। तव्हां त परिवर्तन जे लाइ तयारु आहियो न। बाबा असांखे चवनि था तव्हां त परिवर्तन जे लाइ तयारु आहियो न। तव्हां त हाणे जो समय मिलियो आहे उहो ब्रह्मणनि खे स्वयं पुरुषार्थ जे लाइ न आहे। हाणे जो असांखे समय मिलियो आहे इहे असांजे पुरुषार्थ जे लाइ न आहे, लेकिन हर संकल्प, हर बोल द्वारा दाता जा ॿार विश्व जी आत्माऊं प्रति प्राप्त हुए खज़ाने खे ॾियण जे लाइ। बाबा चवनि था हाणे असांखे पंहिंजे लाइ पुरुषार्थ जो समय न आहे, लेकिन दाता जो ॿार ठही विश्व जी आत्माउनि प्रति प्राप्त हुए खज़ाने खे ॾियण जो समय आहे। ये एक्स्ट्रा टाइम स्वयं जे पुरुषार्थ प्रति न, लेकिन ॿियनि जे प्रति समय गुण खज़ाना ॾियण लाइ आहे।
त हाणे मनसा सेवा करो, वाचा सेवा करो, कर्मणा सेवा करो। बाप जंहिं कार्य जे लाइ समय ऐं खज़ाना ॾिना अथई, अगरि उन जे बदिले स्वयं प्रति समय ऐं संपत्ति लॻाईंदा त इहे अमानत में ख़यानत आहे। इहे विशेष वर्ष ब्रह्मण आत्माउनि जे प्रति महादानी वरदानी ठहिण जो आहे। जीअं तव्हां माण्हू प्रोग्राम ठाहींदा आहियो कि हिन मास में विशेष योग जो प्रोग्राम हूंदो, ॿिए मास में विशेष सेवा जो प्रोग्राम हूंदो, वैसे ड्रामा प्लान अनुसार ये एक्स्ट्रा समय महादानी ठहिण जो मिलियो आहे। हाणे ताईं पुराणी भाषा, पुराणी ॻाल्हियूं, पुराणी रीति रस्म, उहा सुठी रीति हाणे ॼाणंदा आहियो। हाणे ताईं पुराणी भाषा, पुराणी ॻाल्हियूं, पुराणी रीति रस्म, उहा सुठी रीति ताईं ॼाणंदा आहियो। हिन वर्ष जो समय हाणे पुराणे जे लाइ न आहे, हाणे पुराणे जे लाइ न आहे। बाबा चवनि था हिन वर्ष जो समय हाणे इन पुराणे जे लाइ न आहे। जीअं बाप जे अॻियां स्वयं खे समर्पण कयो, हीअं हाणे पंहिंजो समय, सर्व प्राप्तियूं, ज्ञान गुण शक्तियूं विश्व सेवार्थ समर्पण करो। हाणे असांखे पंहिंजो हर सेकेंड सर्व प्राप्तियूं, ज्ञान गुण शक्तियूं विश्व जी सेवार्थ समर्पण करिणो आहे। सदा लाइट माइट स्वरूप में रहंदासीं न त विश्व में लाइट फैलंदी रहंदी। सदा बाबा खे कंहिं न कंहिं रीति सां यादि कंदा रहो त बाबा द्वारा, तव्हां द्वारा पूरे विश्व में लाइट माइट फैलंदी रहंदी। जो संकल्प उठंदो आहे उनखे चेक करो कि विश्व सेवा प्रति आहे। ईअं सेवा प्रति अर्पण थियण सां स्वयं संपन्न सहज थी वेंदासीं। अगरि असां सेवा प्रति पंहिंजो समय, श्वास, संकल्प अर्पण कयो न त असां जल्दी संपन्न थी वेंदासीं। जीअं जॾहिं कोई सेवा जो विशेष प्रोग्राम ठाहींदा आहियो त विशेष कार्य में बिज़ी थियण जे कारण स्वयं जे आराम व स्वयं जे प्रति सेल्वेशन ॾियण वारी ॻाल्हियूं या हलंदे हलंदे अन्य आत्माउनि द्वारा आई हुई नंढी नंढी परीक्षाउनि खे अटेंशन न ॾींदा आहियो, अवॉइड कंदा आहियो। जीअं जॾहिं कोई सेवा जो विशेष प्रोग्राम ठाहींदा आहियो त विशेष कार्य में बिज़ी थियण जे कारण स्वयं जे आराम या स्वयं जे प्रति सेल्वेशन ॾियण वारी ॻाल्हियूं या हलंदे हलंदे अन्य आत्माउनि द्वारा आई हुई नंढी नंढी परीक्षाउनि खे अटेंशन न ॾींदा आहियो, अवॉइड कंदा आहियो। छो जे सदा कार्य जो खे साम्हूं रखंदा आहियो, बिज़ी रहंदा आहियो। स्वयं प्रति समय न लॻाए करे सेवा में विशेष लॻाईंदा आहियो। ईअं ई हिन नए वर्ष में हर सेकेंड संकल्प खे सेवा प्रति सम्झण सां, हिन कार्य में बिज़ी रहण सां परीक्षाउनि के पास ईअं कंदव जीअं कुझु थियो ई न। संकल्प में बि न ईंदो कि इहा ॻाल्हि छा थी, छो थी। संकल्प में बि न ईंदो कि इहा ॻाल्हि छा थी, छो थी। कॾहिं जॾहिं असांखे एॾी वॾी ज़िम्मेवारी रहंदी कि एॾी पूरी दुनिया में एॾी सारी आत्मायूं मूंखे यादि थी करनि, जॾहिं असां ख़ुदि खे बाप खे पहचानण वारी, बाप जो ॿार सम्झंदासीं ऐं दुनिया जा दुख ॾिसंदासीं त असां वटि त उन्हनि जो इलाजु आहे न। उहो त बाप खे न पहचानंदियूं, असां त पहचानंदा आहियूं न। अॼु कोई तव्हांखे ॿुधाए, पंहिंजो दुख ॿुधाए, कंहिं आत्मा शरीर छॾे छॾे वीचारी ॾाढी दुखी आहे, कोई ॾाढो बीमार आहे, कंहिंजो ॾाढो फलानो शरीर छॾे छॾे, ॾिसंदा आहियूं वीचारी एॾी दुखी आहे, परेशान आहे, मोह जे बंधन में बंधल आहे, टेंशन में आहिनि, त उन्हनि खे ॾिसी छा कंदा आहियो न। उन्हनि अहिड़े अॼुकल्ह त आहिनि अहिड़ा ई सभु कुझु न, त
त अहिड़े माण्हुनि खे ॾिसी छा कंदा आहियो? त अहिड़े माण्हुनि खे ॾिसंदे उहे हिकु न आहिनि, इहे दुनिया में केॾा सारा माण्हू आहिनि। उन्हनि जी दवाई असां वटि आहे। असां सिर्फ़ु उन्हनि जे लाइ जॾहिं उन्हनि सां मिलो, ॻाल्हायो, न मिलो, न ॻाल्हायो, त बि घर में वेठे वेठे असांजो कमु आहे हाणे सदा बाप खे यादि करणु, ख़ुशियूं मल्हाइणु। ख़ुशी में रहो, ख़ुशी में रहंदव न, बाप खे यादि कंदा रहंदव, बाबा सां मनी मन ॻाल्हियूं कंदा रहंदव, संकल्प कंदा रहंदव, सभिनि जो सभु दुख दूर थी वञे, सभी आत्मायूं शांति थी वञनि। जेकी आत्मा तव्हां दुखी आहे, तव्हां ॾिसी आया, उन लाइ बि चओ उहो बि आत्मा ॾाढी शांति थी वञे, उहो बि ॾाढी सुखी थी वञे, सभु बंधननि सां मुक्त थी वञनि, सभु मोह सां मुक्त थी वञनि, सभु विकारनि सां मुक्त थी वञनि। तव्हांखे बि सुठो लॻंदो, तव्हां करे ॾिसो इहो। त जो बाबा चवनि था हीअं अगरि असां बिज़ी रहंदासीं न, त इहे जेकी नंढी नंढी ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि न, इहे बि असां पार करे वठंदासीं। संकल्प में बि न ईंदो की इहा ॻाल्हि छा थी, छो थियो। स्वयं खे समर्पण करण सां इन सेवा जी लग्न में इहे नंढा नंढा पेपर्स या परीक्षा स्वतः ई समर्पण थी वेंदी, स्वतः ई समर्पण थी वेंदो। जीअं अग्नि जे अंदरि हर वस्तु जो नाम रूप बदिली वेंदो आहे न, उहो परीक्षाउनि जो नाम रूप बदिली परीक्षा प्राप्ति जो रूप ठही वेंदी। परीक्षा द्वारा मतिलबु जो परीक्षा ईंदी न, उन द्वारा असां कुझु न कुझु प्राप्ति कंदा रहंदासीं। त जीअं त परीक्षा न थी, असां कुझु प्राप्त कयो। माया शब्द सां घबराईंदव न, माया शब्द सां घबराईंदव न, सदा विजयी थियण जी ख़ुशी में नचंदा रहंदव। माया खे पंहिंजी दासी अनुभव कंदव त दासी सेवाधारी ठही वेंदी आहे, त दासी सेवाधारी ठहींदी या असांखे घबराइण जे निमित्त ठहींदी। अगरि असांजी स्थिति रहंदी न, कॾहिं जॾहिं असां सदा सेवा में बिज़ी रहंदासीं, त माया जो कोई बि रूप असांखे घबराहट न ॾींदो। असांखे ईअं लॻंदो जीअं त इहे मूंखे कुझु प्राप्ति कराइणु आहे, प्राप्ति कराए थी, त माया दासी थी वेंदी। दासी प्राप्ति कराईंदी आहे न, माया खे पंहिंजी दासी अनुभव कंदो। त दासी सेवाधारी ठहींदी या घबराहट ॾींदी। स्वयं सरेंडर थी वञो, माता माया स्वयं सरेंडर थी वञो सेवा में, त माया स्वतः ई सरेंडर थी वेंदी। लेकिन अगरि असां सरेंडर न थींदा आहियूं, सेवा में न लॻंदा आहियूं, त माया बि सुठी रीति चांस वठंदी आहे। त हाणे माया सां अगरि माया खे दासी ठाहिणो आहे, छा करिणो पवंदो? पंहिंजे पाण खे सेवा में बिज़ी रखो, हर सेकेंड सेवा में असां सदा बिज़ी रहूं। हुन जे लाइ छा यादि रहे की असांखे हाणे केरु मिलियो आहे, असां कंहिंजी संतान आहियूं। बाप ख़ुदि सेवाधारी ठही करे आया आहिनि, त मां बाप जी संतान, मां बि त सेवाधारी आहियां न। बाबा चवनि था कि अगरि तव्हां सेवा में सरेंडर थी वेंदव, अर्थात जो बि कार्य असां करूं था सुबुह खां राति ताईं, उहो बाबा जो कार्य सम्झी करे ख़ुशी ख़ुशी सां कंदासीं, त माया अर्थात परिस्थितियूं असांजे अॻियां सरेंडर थी वेंदियूं। चांस वठण जे कारण ब्राह्मणनि खे बि ब्राह्मणनि जो बि चांसलर ठही वेंदो। अगरि असां सेवा में सरेंडर न थींदा आहियूं न, मतिलबु अॼुकल्ह माण्हू बिज़ी नथा रहनि। सो वैसे माण्हू घर जे कम में बिज़ी रहंदा हुया। अॼु अगरि तव्हां ॿाहिरि अगरि नौकिरी धंधो नथा करो, त तव्हांखे घर जी जॉब आहे। तव्हां घर में जीअं माण्हू केॾो महिनत करे सभु चीजूं ठाहींदो हुयो,
अॼु चवनि था न रेडीमेड सभु वठी अचो, सभु मिले थो रेडीमेड, लेकिन उहो त हुननि जे लाइ आहे जेका ॿाहिरि कमु कंदा आहिनि। जेके घर में एॾो कमु न आहे उहो त फ्री आहे न। त बाबा जी यादि में बाबा जो घर सम्झी करे या कुझु बि कार्य में पंहिंजे पाण खे बिज़ी कंदा न, त कॾहिं बि माया चांस न वठी सघंदी। माया खे चांसलर ठहिण न ॾियो, स्वयं सेवा जो चांस वठी चांसलर ठहो। हाणे ॾिसो जेका कमु कंदा आहिनि, जेका झाड़ू पोचे वारी मायूं ईंदियूं आहिनि, उहो ॾिसो केॾा ख़ुशि रहंदियूं आहिनि। हुननि जे जीवन में परिस्थिति न आहे, लेकिन उहे सॼो ॾींहुं कम में बिज़ी रहंदियूं आहिनि, त ॻाल्हि पंहिंजे पाण ई भुलिजी वेंदियूं आहिनि। त असां उहे हेॾा सारा करनि जा कम करनि थियूं त बि थकिजनि नथियूं, त बि कमर में सूरु नथो थिए, तॾहिं बुखार नथो अचे, त बि हेॾी बीमारियूं नथी थियनि। ऐं असां घर वेठे पंहिंजो कमु बि नथा करूं त बि चऊं था असांखे मथे में सूरु आहे, कमर दर्द आहे, हीअं आहे हीअं आहे। त हुननि खां बि सिखणो खपे न, केॾो कमु कंदे हुए बि ॾिसो केॾा तंदुरुस्त रहंदा आहिनि, केॾा ख़ुशि रहंदा आहिनि। भले पैसो बि एॾो न आहे, माण्हुनि वटि पैसो बि आहे, घर जो कमु बि करे ॾियनि था, सभु कुझु हूंदे हुए बि आंतरिक ख़ुशी न आहे। ये माया अर्थात ये उल्टा सुल्टा वीचार, ये सभु अलॻि अलॻि रूप सां असां ते अटैक कंदा रहंदा आहिनि। छो की असां सॼो ॾींहुं कम में बिज़ी न रहंदा आहियूं, ख़ुशि न रहंदा आहियूं, ख़ुशी ख़ुशी सां कमु नथा करूं। बाबा चवनि था हाणे ॿुधो समय छो मिलियो आहे। बाबा चई न हाणे असांखे समय छो मिलियो आहे। हाणे असांखे समय मिलियो आहे कि सदा ख़ुदि खे विश्व सेवाधारी सम्झो। विश्व सेवाधारी अर्थात असांखे जॻह जॻह वञी करे सेवा न बि करे सघो था, लेकिन असां पूरे विश्व में त कोई जॻह जॻह थोरी वेंदो कमु सेवा करणु। लेकिन तव्हां पंहिंजो घर गृहस्थी जो कमु कंदे हुए बि सिर्फ़ु परमात्मा खे यादि करे कर्म कंदव न, तव्हांजा विश्व में वाइब्रेशन फैलंदा आहिनि। हाणे कोई कंप्लेन न करिणो आहे, समय जे हिसाब सां हर हिक खे कंप्लीट थियणो आहे। कंप्लीट आत्मा कॾहिं बि कंप्लेन न कंदी आहे। थी ई वेंदो इहा भाषा न ॻाल्हाईंदी आहे। नयो वर्ष नई भाषा, नयो अनुभव जो हूंदो। पुराणी चीज़ संभालणु सुठो लॻंदो आहे, लेकिन यूज़ करणु सुठो न लॻंदो है न। पुराणी चीज़ुनि खे असां ॾिसो, कई माण्हुनि जी न आदतियूं हूंदियूं आहिनि कि पुराणी चीज़ुनि खे संभाले रखंदा, भले पयूं हूंदियूं लेकिन उनखे यूज़ न कंदा, अंदरि उन्हनि जे लाइ जॻह रखंदा आहिनि। त तव्हां यूज़ छो कंदा आहियो? 5000 वर्ष जे लाइ संभाले करे रखंदा आहियो छा? पुराणे सां प्रीत आहे, पुराणा स्वभाव संस्कार इन्हनि सां प्रीत आहे। सदैव भक्त आत्मायूं, भिखारी आत्मायूं, प्यासी आत्माउनि जे साम्हूं पंहिंजे खे साक्षात बाप ऐं साक्षात्कार मूर्त सम्झी करे हलो। दुनिया में जो बि माण्हू आहिनि न, उन्हनि जे साम्हूं ख़ुदि खे कीअं सम्झी करे हलो कि मां परमात्मा जी संतान, परमात्मा समान आहियां। ॾिसो घर गृहस्थी में बि जो ॿार हूंदा आहिनि, जेका माउ पीउ जे चए ते हलंदा आहिनि, माउ पीउ जा प्यारा हूंदा आहिनि, लाडला हूंदा आहिनि, उन्हनि जी चाल चलन व्यवहार चहिरो बि माउ पीउ ते हली वेंदो आहे न। चईंदा आहिनि हीअ त बिल्कुलु उहो ई वेठो आहे। त बाबा चवनि था ईअं ई अगरि असां सदा ई ख़ुदि खे आत्मा सम्झी, बाप खे पंहिंजो बाप सम्झी करे हलंदासीं न, त असां में बि साक्षात बाप समान गुण, संस्कार, शक्तियूं, व्यवहार आदि साक्षात भॻवान जीअं थी वेंदो। छो जी हाणे असांखे इहो ध्यानु रखिणो आहे कि हाणे असां कंहिंखे यादि था करूं, कंहिंजो ज्ञान था ॿुधूं। मां केरु आहियां, मुंहिंजो केरु आहे, ऐं मूंखे हाणे छा थो मिले, कंहिंखां थो मिले। मां आत्मा आहियां, मुंहिंजो बाबा आहे
ऐं हाणे बाबा मूंखे ज्ञान थो ॾिए, बाबा मूंखे सम्झ थो ॾियनि, बाबा मूंखे श्रेष्ठ मत था ॾियनि, बाबा मूंखे जीवन जीअण लाइ सम्झानी था ॾियनि। त जॾहिं असां सदा ई बाबा 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 कंदा रहंदासीं, बाबा जीअं सोचंदा आहिनि उअं ई सोचंदासीं, बाबा जीअं ॻाल्हाईंदा आहिनि, बाबा जीअं असांखे कर्म करणु सिखलायो अथई ब्रह्मादन में अची करे उअं ई कंदा रहंदासीं, बुद्धि में बाबा बाबा रहंदो त असां द्वारा केरु नज़र ईंदो? बाबा नज़र ईंदो। जीअं लौकिक में बि नज़र ईंदो आहे न, हुनजी सूरत ओड़ी, हरकतियूं, चाल चलन, व्यवहार ई ओड़ो थी वेंदो। कॾहिं बि ॾिसो माउ पीउ भले ई चए असांजो ॿारु अहिड़ो अहिड़ो अहिड़ो, लेकिन ॾिसो जे ॿार में माउ पीउ जा सुठा संस्कार अचनि था त बुरा बि ईंदा ई हूंदा। त कॾहिं बि ॿारनि में अगरि बुरा स्वभाव संस्कार आहिनि त ख़ुदि खे चेक करो, मूं में आहे छा? जॾहिं तव्हांजो सुठो स्वभाव संस्कार खणे थो त बुरो बि खणंदो ई सही, न बि खणंदो, लेकिन वाइब्रेशन त फैलंदा आहिनि। त उअं ई बाबा असांखे चवनि था कि जॾहिं असां बाबा जी चित्र छाया में रहंदासीं, उन्हनि जी ॻाल्हियुनि खे सोचंदा रहंदासीं त बाप समान अवश्य ठही वेंदासीं। टई लाइन लंबियूं हुजणियूं खपनि। बाबा चवनि था इन क्यू खे समाप्त करण में लॻी वञो। मां आत्मा, मुंहिंजो बाबा, मां आत्मा बिंदी, बाप बिंदी ऐं ड्रामो बिंदी। बाबा चवनि था कि बाबा चई न कि हर आत्मा जे साम्हूं, भगत आत्मा, भिखारी आत्मा, प्यासी आत्मा, जे प्रकार जी आत्मा सां साम्हूं अचे असां उनखे असां द्वारा परमात्मा जे गुण संस्कार अनुभव थिए। हिन क्यू खे समाप्त करण में लॻी वञो। प्यासी आत्माउनि जी प्यास बुझायो, भिखारी आत्माउनि खे दान ॾियो, भक्तनि खे भक्ति जो फल बाप सां मिलण जो मार्ग ॿुधायो। जेकी प्यासी आत्माऊं हूंदियूं आहिनि, प्यासी आत्माऊं हूंदियूं आहिनि न, जेकी चईंदी न मूंखे त केरु प्यार ई न कंदो आहे, वीचारो ईअं चईंदो आहे जीअं त उहो प्यार जी प्यासी आहे, शांती जी प्यासी आहे, सुख जी प्यासी आहे। हिकु थींदो आहे भीख मांगणु, कि भॻवान खां घुरंदा ई रहंदा आहिनि, मूंखे शांती ॾे, सुख ॾे। अगरि तव्हांजे साम्हूं कोई माण्हू अचे जो तव्हांखे चए मूंखे त कोई प्यार ई न कंदो आहे, मूंखे त कोई इज़त ई न ॾींदो आहे, त हुनखे उन संकल्प सां ॾींदा वञो हीअ प्रेम स्वरूप आत्मा आहे, हीअ ॾाढी सुठी आहे। उहो जो चए हुन जे बारे में कि मूंखे ईअं आहे ईअं, तव्हां हुनजे बदिले हुनखे उहो गुण, उहा शक्ति ॾींदा वञो। भिखारी आत्माऊं त रोज़ु सुबुह जो हर हिकु आत्मा भॻवान जे अॻियां झोली फैलाईंदी आहे न। सभु माण्हू बाबा चईंदा आहिनि भक्त रॉयल भिखारी हूंदा आहिनि जो भॻवान खां घुरंदा आहिनि, मूंखे सुख ॾियो, शांती ॾियो, ख़ुशी ॾियो। अगरि तव्हांजे साम्हूं कोई अचे, कोई आत्मा चए भॻवान त मूंखे अलाए कॾहिं सुख ॾींदो, भॻवान सां त मां इहे ई घुरंदी आहियां, मूंखे सुख ॾियो, शांती ॾियो, ख़ुशी ॾियो, त तव्हां हुन समय संकल्प करो बाबा खे यादि करे, बाबा हिन आत्मा खे जो खपे, जो गुण, जो शक्ति, जो श्रीमत खपे उहो हिनखे मिले। छो जी माध्यम त असां ई आहियूं न, उहो त भॻवान खां घुरनि थी, लेकिन भॻवान जो परिचय तव्हांखे आहे, तव्हां मीडिएटर थी वियो। अगरि कोई भगत आत्मा इच्छा थी रखे कॾहिं मूंखे भॻवानु मिलंदो, उन समय उनखे अगरि ॿुधे थी त ठीकु आहे, न त उनजे लाइ संकल्प करो इन आत्मा जो बि जल्दी बुद्धि जो तालो खुली वञे, हाणे खुली वञे, हाणे ये ख़ुदि खे बि पहचाने, पंहिंजे बाप खे बि पहचाने वञे। त ईअं करे असां कहिड़ी आत्मायूं, प्यासी आत्मायूं, भगत आत्मायूं, भिखारी आत्मायूं, इन्हनि सभी प्रकार वारी आत्मायूं जो दुनिया में हाणे हर जॻह आहिनि, इन्हनि खे असांखे प्राप्ति कराइण लाइ सदा बाप सां असांजो बुद्धि योग जुटल रहे।
हिन क्यू खे संपन्न करण में बिज़ी रहंदा त स्वयं जे प्रति क्यों जी क्यू ख़तम थी वेंदी। अगरि सम्झो तव्हां अशांत आहियो, तव्हां ख़ुदि ई दुखी आहियो, लेकिन तव्हां बाबा खे ॼाणंदा आहियो, है न, और तव्हांजे साम्हूं कोई दुखी आत्मा अची वई, पहिरियों त असां चईंदासीं अरे भेण मां बि ॾाढी दुखी आहियां, मां बि ॾाढी परेशान आहियां, लेकिन हाणे बाबा जो ठहण खां पोइ अगरि असांखे दुख बि आहे, अगरि असांखे अञा ताईं दुख जी फीलिंग थिए थी, असां ख़ुदि जो ई दुख नथा ख़तमु करे सघूं, लेकिन तव्हांजे साम्हूं बि कोई दुखी आत्मा आहे न, त तव्हां हुनखे चइजो मन ई मन में हुनजे लाइ, या उनखे बाबा जो परिचय, उनखे चइजो बाबा खे यादि करे, ईअं चओ मां सुखी आत्मा आहे, या तव्हां उन्हनि जे लाइ चओ हीअ ॾाढी सुखी आत्मा आहे, हिन जे सभु दुख दूरि थी वञे। त छा थींदो, बाबा तव्हां द्वारा उनखे शक्ति ॾींदो न, तव्हांजा दुख बि दूरि थी वेंदा। त हिक सां गॾु ॿ कम थी विया। त बाबा चवनि था कि अगरि तव्हां ॿियनि जी प्रति सेवा में लॻी वियो, अगरि तव्हां ॿियनि खे सुख शांति जो दान ॾियण में लॻी वियो, त तव्हां बि सदा सुख शांति में रहंदा। तव्हांजे मन में बि अगरि क्यों क्या जी क्यों आहे, कोई परेशानी आहे, कोई दुख आहे, त उहो बि समाप्त थी वेंदो। छो जी ॾिसो, रोटी तव्हां अकेले जे लाइ ठाहियो, ख़ुदि जे लाइ ठाहियो या सभिनि जे लाइ ठाहियो, सभिनि जे लाइ ठाहींदो त तव्हां बि खाई वठंदो, ऐं उन्हनि जी दुआयूं बि मिली वेंदी। ऐं मां सोचियो सिर्फ़ु मां ई खायां, उहो ॼाण उन्हनि जो कमु ॼाणे, त पंहिंजे लाइ बि ठाहींदासीं ऐं दुआयूं बि न मिलंदियूं, उहो पंहिंजे पाण ई ठाहिनि था, लेकिन उन्हनि जे लाइ बि ठाहींदासीं त ख़ुदि जे लाइ बि ठाहे वठंदासीं, ऐं ॿियो उनजी दुआयूं बि मिलंदियूं, ऐं ॿियो साथ में खाइण सां मज़ो बि ईंदो, है न। त केॾा सारा फ़ाइदा आहिनि। ऐं अकेलो ठाहियो, अकेलो खायो त दुआयूं न मिलंदियूं, मज़ो बि न ईंदो। बाबा त भले ई, बाबा त ईअं बि ख़ुशि आहिनि, ईअं बि ख़ुशि आहिनि, लेकिन बाबा बि जास्ती तॾहिं ख़ुशि थींदा न असांजा, जॾहिं ॿार मिली जुली करे रहे, सभिनि खे खाराए मतिलबु हिते शक्तियूं ॾियणियूं आहिनि। भोजन त इहे एग्ज़ाम्पल आहे, असांखे छा करिणो आहे, सिर्फ़ु इहे संकल्प न करो मां सुखी आत्मा, शांत आत्मा, मां शक्तिशाली आत्मा, ये चओ सभी सुखी आत्मा है, ये भी सुखी आत्मा, ये भी शक्तिशाली आत्मा, ये भी शांत आत्मा। त तव्हांजो बि क्यू जी क्यू समाप्त थी वेंदी। समय जी इंतज़ार में न रहो, लेकिन 3 प्रकार जी आत्माउनि खे संपन्न ठाहिण जे इंतज़ाम में रहो। हाणे इंतज़ाम करो। हाणे त न पुछंदव न कि विनाश कॾहिं थींदो, विनाश कॾहिं थींदो, जॾहिं असां पूरी सेवा पूरी करे छॾींदासीं। क्योंकि समाप्त करो त परिवर्तन जो समय बि समीप अची वेंदो, समय जी समाप्ति अची थी वेंदी। क्योंकि समाप्त करो, क्यों शब्द आहे न, ईअं छो, ईअं छो, ईअं छो, इन जे बदिले चओ सभिनि जो ई कल्याण थिए, जो थियो सुठो थियो। त क्यों खे समाप्त करो त परिवर्तन जो समय भी समाप्त ते अची वेंदो। संगम जो समय सत्य खां बि श्रेष्ठ न लॻंदो आहे। थकी वेंदा आहियो छा? जॾहिं पुछंदा आहियो कि विनाश कॾहिं थींदो त थकी विया आहियो, तॾहिं त पुछंदा आहियो। बाप खे ॿारनि सां अति स्नेह आहे, बाप खे इहो मेलो सुठो लॻंदो आहे, ऐं ॿारनि खे स्वर्ग सुठो लॻंदो आहे। स्वर्ग त 21 जन्म मिलंदो ई, लेकिन ये संगम युग थोड़ी मिलंदो। त हाणे थको न, सेवा में लॻी वञो त प्रत्यक्ष फल अनुभव कंदो। भविष्य फल त असांजो निश्चित ई आहे, लेकिन प्रत्यक्ष फल जो अनुभव सुख सॼे कल्प में काथे बि न मिलंदो। जेको इंद्रियनि खां परे वारो सुख, ख़ुशी मिलंदी आहे न असांखे, वो पूरे कल्प में पोइ वरी 5000 साल पोइ मिलंदो। इन करे भक्तनि जी पुकार ॿुधो। बाबा चवनि था कि हाणे भक्तनि जी पुकार ॿुधो, रहमदिल ठहो, महादानी ठहो, महान
पुण्य आत्मा जो पर्दो जो पाठ वॼायो। हाणे कंहिंजो पाठ वॼाइणो आहे? रहमदिल महादानी महान पुण्य आत्मा जो पाठ वॼाइणो। रहमदिल जो महादानी जो ऐं पुण्य आत्मा जो महान पुण्य आत्मा जो कार्य जो पाठ वॼाए। अच्छा, अहिड़ा बाप जी फरमान बरदार दृढ़ संकल्प ऐं सेकंड में आज्ञाकारी बाप समान सदा विश्व जे कल्याणकारी महादानी महान वरदानी सर्व के संपन्न करण वारा सदा स्वयं की सेवा में तत्पर करण वारा अहिड़ा बाप समान सदा स्वयं की सेवा में तत्पर करण वारा अहिड़ा बाप समान ॿारनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। असांजी बि बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। दीदी सां बाबा ॻाल्हाइनि था। सभिनि खे हिकु ॻाल्हि जो इंतज़ारु आहे। उहो कहिड़ी ॻाल्हि आहे? जो शुरू जी पहली आहे मां केरु, उहो ई लास्ट ताईं बि आहे। सभिनि खे इंतज़ारु आहे आख़िर बि भविष्य में मां केरु या माला में मां किथे ईंदमि। हाणे इहो इंतज़ारु कॾहिं पूरो थींदो? सभु हिक ॿिए में रोहरियान बि कंदा आहिनि। 8 में केरु हूंदा, 100 में केरु हूंदा, 16,000 में केरु हूंदा। 16,000 जो त कोई सवाल ई न आहे। आख़िर बि 8 में व 100 में केरु हूंदा। विनाश विदेशी सोचंदा आहिनि असां कहिड़ी माला में हूंदासीं। लास्ट में अचण वारा सोचंदा असां कहिड़ी माला में हूंदासीं। शुरू में अचण वारा पोइ सोचंदा आहिनि लास्ट सो फास्ट। ना मालूम असांजो स्थान या लास्ट वारनि जो न मालूम असांजो स्थान आहे या लास्ट वारे ॿारनि जो स्थान आहे। छो जी माला में कुझु मणका बचियल उहे रहंदा आहिनि जो हाणे लास्ट में आया आहिनि। उहो बि त तीव्र पुरुषार्थी करे वेंदा न, तॾहिं त एग्ज़ाम्पल ठाहींदा न। आख़िर हिसाब छा आहे? किताब त बाप वटि आहे न, फिक्स न कया त तव्हां माण्हुनि बि आर्ट कॉम्पिटिशन जा जो चित्र कीअं चुने? आर्ट कॉम्पिटिशन थिया हूंदा, थी हूंदी, उन समय चित्र चुनिया हूंदा त बाबा जी कीअं चुने? पहिरियों थोरो अलॻि कयो, पोइ हुन मां सां 1, 2, 3 नंबर लॻायो। पहिरियों चुनणो हूंदो आहे, पोइ नंबरवार फिक्स थींदो। त हाणे चुनी त बाबा उन ॾींहुं बि चई न कि मां मणका त चुनी वरिता आहिनि, लेकिन फिक्स जॻह फिक्स न थी आहे। अञा पुठियां अचण वारनि जो छा थींदो? केरु पुछियो? सदैव कुझु सीट्स अंत ताईं बि ख़ाली रहियूं आहिनि। रिज़र्वेशन हूंदी आहे त बि लास्ट ताईं कुझु कोटो रखंदा आहिनि, लेकिन उहा कोटो में कोई में बि कोई आत्मा हूंदी। त 8 ऐं 100, वैसे त 108 चईंदा आहिनि त 8 त हुन में अची विया। मूंखे इहे 2 मालायूं आहिनि न, हिननि में बि कुझु जॻह स्थान ख़ाली आहे जो लास्ट वारनि जे लाइ आहे। बाबा चवनि था अच्छा तव्हां सभु कंहिं माला में ईंदव, पंहिंजे में उमेद रखो, कोई न कोई अहिड़ी वंडरफुल ॻाल्हि थींदी, कोई न कोई अहिड़ी वंडरफुल ॻाल्हि थींदी। बाबा चवनि था जो पहिरों लास्ट वारा पहिरों अची वेंदा। त बाबा चवनि था अच्छा तव्हां सभु कंहिं माला में ईंदव, पंहिंजे में उमेद रखो, कोई न कोई अहिड़ो वंडरफुल ॻाल्हि थींदी, हुन जे आधार ते तव्हां सभिनि जी उमेदियूं पूरी थी वेंदी। अगरि असां उमेदियूं बि रखंदासीं न त कोई न कोई अहिड़ी ॻाल्हि थींदी जो असांजी उमेदियूं पूरी थी वेंदियूं। अष्टरत्ननि जी विशेषता हिकु ॻाल्हि में आहे। अष्टरत्न प्रैक्टिकल में जी यादगार में विशेषता जो अष्टरत्न आहिनि
उहा हर शक्ति उन्हनि जे जीवन में प्रैक्टिकल ॾेखारे में ॾींदी। जेका 8 रतन आहिनि न, हिकु त उन्हनि जो आत्मिक अभ्यास ॾाढो सुठो हूंदो, आत्मिक अभ्यास सुठो हूंदो। ॿियो बाबा चवनि था जेकी विशेष 8 शक्तियूं आहिनि उहा उन्हनि जे जीवन में प्रैक्टिकल में ॾेखारे में ॾींदी। अगरि हिकु शक्ति बि प्रैक्टिकल जीवन में घटि ॾेखारे में ॾींदी त जीअं अगरि मूर्ति जी हिकु भुजा खंडित आहे त पूजनीय न थींदी आहे। इन प्रकार अगरि हिकु शक्ति जी बि कमी ॾेखारे में ॾींदी त उहो अष्ट देवताउनि जी लिस्ट में अञा ताईं फिक्स न चईंदासीं। त अष्ट रतननि जी विशेषता छा आहे कि उन्हनि जे जीवन में हर शक्ति जो मुख्य 8 शक्तियूं आहिनि न उहे उन्हनि जे जीवन में अनुभव थींदी। ॿी ॻाल्हि अष्ट रतन भक्तनि जे लाइ विशेष इष्ट थी वेंदा। इष्ट अर्थात महान पूज्य आत्मा। इष्ट द्वारा हर भक्त खे हर प्रकार जी विधि और सिद्धि प्राप्त थींदी। इष्ट द्वारा उन्हनि जे भक्तनि खे हर प्रकार जी विधि और सिद्धि प्राप्त थींदी आहे। हिते बि जो अष्ट रत्न हूंदा उहो सर्व ब्राह्मण परिवार जे अॻियां हाणे बि इष्ट अर्थात हर संकल्प और चलन द्वारा विधि और सिद्धि जो मार्गदर्शन कराइण वारा सभिनि जे साम्हूं हाणे बि ईअं महान मूर्ति मञंदासीं। केरु हूंदा? इष्ट केरु हूंदा आहिनि? जेकी महान पूज्य आत्मा आहिनि। इष्ट द्वारा हर भक्त खे हर प्रकार जी विधि और सिद्धि प्राप्त हूंदी आहे। हाणे संगम ते बि हर ब्राह्मण परिवार जे अॻियां इष्ट जेकी आत्मा हूंदी उन जे हर संकल्प ऐं चलन माण्हू नोट कंदा। ब्राह्मण बि उन्हनि खे कॉपी कंदा। जीअं जानकी ॾाॾी, तुलजा ॾाॾी, रतनमणी ॾाॾी, प्रकाशमणी ॾाॾी, है न, ब्रह्मा बाबा, मम्मा, उन्हनि जे हर संकल्प द्वारा विधि ऐं सिद्धि जो मार्गदर्शन करण वारा सभिनि जे साम्हूं हाणे बि महान मूर्ति उन्हनि खे मञंदा आहिनि। मम्मा कीअं पुरुषारत कयईं, मम्मा छा कयईं, सभु लोग माण्हू फॉलो कंदा आहिनि न। त ईअं ई अष्ट जेका हूंदा न उन्हनि जे हर संकल्प ऐं चलन जीअं जीअं उन्हनि कयो उन अनुसार सभु उन्हनि खे फॉलो कंदा। महान मूर्ति मञी करे हलंदा। अगरि फॉलो बि न कंदा लेकिन महान सम्झी करे हलंदा। त अष्ट शक्तियूं बि हूंदियूं परिवार जे अॻियां इष्ट अर्थात श्रेष्ठ आत्मा, महान आत्मा, वरदानी आत्मा जे रूप में बि हूंदियूं। भक्तनि जे लाइ इष्ट ई हूंदियूं ऐं उन्हनि जो इष्ट ऐं ब्राह्मण परिवार में एग्ज़ाम्पल हूंदियूं। तब श्रेष्ठ आत्मा, महान आत्मा हूंदियूं। इहा आहे अष्ट रत्ननि जी विशेषता। अच्छा,